डियर व्यूअर्स अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तव्हां सब ख़ुशि ऐं खैरियत सां हूंदव। अच्छा, ॻाल्हि हले पई IB जी स्कॉलरशिप जे हवाले सां। उन जे हवाले सां मां पहिरियों बि काफ़ी वीडियो अपलोड करे चुको आहियां। अगरि जेकॾहिं कुझु वीडियो तव्हां वटि न पहुची सघिया आहिनि त हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मां लिंक मोकिले थो छॾियां, पोइ उतां क्लिक करे तव्हां उहे सभु वीडियो ॾिसी सघो था। पाण अॼु डिस्कस कंदासीं त IB जी स्कॉलरशिप में अॻिले साल कहिड़ा क्वेश्चन आया। सैम्पल पेपर भी मां तव्हां सां शेयर कंदुमि ऐं उन सां गॾोगॾु अॻिले साल वारो जेको क्वेश्चन पेपर आहे उहो बि असां वटि मौजूदु आहे। इंशाल्लाह उहो बि तव्हां सां शेयर कंदुमि। उन खां अॻु में जेके अची चुका आहिनि उहे बि तव्हां सां मां शेयर कंदुमि। ठीकु आहे। हाणे अॻिले साल कहिड़ा ॿ क्वेश्चन आया, सभ खां पहिरियां उहे मां ॿ क्वेश्चन हल कराईंदुमि। उन खां पोइ बाद में मां पंहिंजी अकेडमी जो तव्हांखे तारीफ़ कराईंदुमि त कीअं असांजी अकेडमी ताईं तव्हां पहुची सघो था। हाणे हीउ क्वेश्चन जेको आहे मैथ जे हवाले सां अॻिले साल आयल आहे। अॻिले साल वारो सॼो क्वेश्चन पेपर मूं वटि पियो आहे। उन में मैथ जो, इंग्लिश जो, साइंस जो अलॻि अलॻि सां पोर्शन थियल आहे। उहो सॼो तव्हां सां शेयर कंदुमि। हाणे जेके अॻिले साल जो जेको क्वेश्चन पेपर आहे उहे सभु क्वेश्चन्स मां हिनमहिल तव्हां सां शेयर न कंदुमि। उन्हनि मां ॿ क्वेश्चन हिनमहिल तव्हां सां मां शेयर कयां थो। उन खां बाद में मां पंहिंजी अकेडमी जो तारीफ़ कराईंदुमि। हाणे सभ खां पहिरें क्वेश्चन जे तरफ़ वधंदासीं। हाणे ॾिसो, जायोमेट्री सां रिलेटेड क्वेश्चन आहे। उहा कुंड जंहिंजी माप 90 डिग्रीअ खां वधीक आहे उनखे देश देश चइबो आहे। यादि रहणु खपे त अहिड़ी कुंड जंहिंजी मेयरमेंट यानी माप 90 डिग्रीअ खां वधीक हूंदी आहे उनखे वेकरी कुंड चवंदा आहियूं। ठीकु आहे। पर हिते ॾिसो, वेकरी कुंड जो ऑप्शन मौजूदु न आहे। हाणे IB वारा जेको आहे सो अक्सर करे ॿार जो हिकिड़ो माइंड चेक कंदा आहिनि त ॿार जो केतिरो कॉन्सेप्ट क्लियर आहे। हाणे ॾिसो, हिते वेकरी कुंड कोन्हे, सोढ़ी कुंड आहे 90 डिग्री ऐं 180 डिग्रीअ जे विच वारी कुंड। ॿियो 180 डिग्रीअ खां मथे वारी कुंड। ॾिसो, अहिड़ी कुंड जंहिंजी मेयरमेंट 90 डिग्रीअ खां मथे हूंदी आहे उनखे असीं वेकरी कुंड चवंदा आहियूं। ऐं हीअ बि वेकरी कुंड खे जेको आहे सो डेफिनेशन खे ॿुधाए पियो। छो त वेकरी कुंड असीं उनखे चवंदा आहियूं जंहिंजी 90 डिग्रीअ ऐं 180 डिग्रीअ जे विच ते मेयरमेंट हुजे। यानी बी ऑप्शन बि असांखे इहो ई ॿुधाए रहियो आहे त अहिड़ी कुंड जंहिंजी मेयरमेंट 90 ऐं 180 डिग्रीअ जे विच ते हुजे उनखे असीं वेकरी कुंड चवंदा आहियूं। ऐं ऑप्शन बी में बि ईअं ई असांखे डिफाइन करे पियो। ऐं नेक्स्ट क्वेश्चन आहे, हीउ जेको क्वेश्चन आहे अॻिले साल मां जेको आहे सैम्पल पेपर कढियो हे उन मां आयल आहे। उन में इंग्लिश में 2 क्वेश्चन मुंहिंजा अची चुका जेको सैम्पल पेपर मां कढियो। ॿियो क्वेश्चन बि तव्हां सां मां शेयर कंदुमि। हीअ 2 क्वेश्चन्स इन जे करे मां तव्हां सां शेयर कया ताकी हिकिड़ो तव्हांजो माइंड क्लियर थी वञे त IB जे टेस्ट में कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन आहिनि ऐं उन सां रिलेटेड ऑप्शन कहिड़ा अची सघनि था। हाणे हीअ करेक्ट फ्लूरल ऑफ की चए थो, की जो सही जमो कीअं थींदो। ॾिसो, की जो काफ़ी स्टूडेंट्स हिन में ग़लती कंदा आहिनि। वाई खे आई में मटाए येस लॻाईंदा आहिनि, जे जेको आहे सो हिते हीअ आहे डी ऑप्शन में। हालांकि ईअं बि न आहे। कुझु स्टूडेंट्स वरी छा कंदा आहिनि, ES मिलाईंदा आहिनि। छो त कुझु जमो जेको आहे ES बि मिलाइण न ठहंदा आहिनि। जीअं लफ़्ज़ महांगो आहे, काफ़ी माना अहिड़ा नाउंस आहिनि जेके वाकई ES मिलाइण न ठहंदा आहिनि। पर कीज़ जेको आहे इन जे आॾो वारो अखर जेको आहे वाविल्स आहे। जॾहिं को नाउंस वाए ते ख़तमु थिए ऐं उनजो जेको पहिरियों वारो अखर जेको आहे वाविल्स हुजे उन जो जमो ठाहिण लाइ उन जे आख़िर में सिर्फ़ु जो सिर्फ़ु एस मिलाईंदासीं, जेको सी ऑप्शन में मौजूदु आहे। यानी की जो जमो कीज़ थींदो। अगरि जेकॾहिं तव्हांखे अहिड़ा वाइद जमो खपनि था त पोइ असांजी अकेडमी में अचो, तव्हांखे बाक़ाइदा सां रहनुमाई कंदासीं। असांजी अकेडमीअ में शामिलु थियण जो तरीक़ेकार कीअं आहे उहो हिन वीडियो में मां तव्हांखे मुकमिल गाइड कंदुमि। ठीकु आहे। हाणे तव्हांखे मां इहो ॿुधाईंदुमि त तव्हां असांजी अकेडमीअ ताईं कीअं पहुची सघो था। सभ खां पहिरियों आहे हीउ जेको नंबर नज़र अचे थो, हीअ इन ते असांजो WhatsApp नंबर बि आहे, कॉन्टेक्ट नंबर बि आहे। ठीकु आहे। प्लस में हीउ जेको आहे कॉन्टेक्ट नंबर बि आहे ऐं हिन ते GSK जो अकाउंट आहे ऐं मथे ते EasyPay जो अकाउंट आहे ऐं जेको लास्ट में आहे इन ते नेशनल बैंक जो अकाउंट आहे। यादि रहणु खपे त जेके बि 3 अकाउंट आहिनि इहे इन्हनि जो अकाउंट जो जेको टाइटल आहे इहो ज़ाहिद अली जे नाले सां। ठीकु आहे। तव्हां कंहिं बि हिकिड़े अकाउंट ते फ़ीस पे कंदव। RS 1500 रुपया फ़ीस आहे ऐं मुकमिल कोर्स तव्हांखे कराईंदासीं IB जो। ठीकु आहे। IB जी जेका स्कॉलरशिप हले थी पई इन जो मां मुकमिल कोर्स कराईंदुमि जंहिंमें 3 सब्जेक्ट शामिल आहिनि, मैथ, इंग्लिश, साइंस। ठीकु आहे। ऐं इन सां गॾोगॾु ॿियो तव्हांखे इहो फ़ाइदो थींदो त असांखे हिन कोर्स में तव्हां तयारी त रुॻो IB जी हिन स्कॉलरशिप जी कंदव, पर इन सां गॾोगॾु तव्हां ॿी टेस्ट बि ॾींदव त उमेदु आहे त तव्हांखे 50% उन लाइ बि फ़ाइदो पवंदो। उन
उन गॾो गॾु सेकंड नंबर ते आहे यूज़फुल कोर्स। यूज़फुल कोर्स में 2 सब्जेक्ट शामिल, हिकिड़ो मैथ प्लस इंग्लिश। उन जो तरीक़ेकार भी ईअं ई आहे। सागा जेको अकाउंटेंट उन में कंहिं बि हिकिड़े ते 1500 रुपया फीस पे कंदो। तव्हांखे ग्रुप में मां ऐड कंदुमि। हिन जी फीस भी जेका आहे 1500 आहे, पर हिन में तव्हांखे 2 महीना पढ़ाईंदासीं, ठीकु आहे। पोइ वधीक इहे कॉन्टेक्ट नंबर बि तव्हांखे मां ॿुधायो ऐं व्हाट्सअप नंबर भी तव्हां सां शेयर करे चुको आहियां। इनबॉक्स में ईंदो त वधीक डिटेल तव्हां सां मां शेयर कंदुमि। ऐं आख़िर में मां पंहिंजे सभिनी ब्रदर्स ऐं सिस्टर्स खे इहा रिक्वेस्ट कंदुमि असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं कमेंट्स ज़रूरु कनि। कमेंट्स तव्हांजो हिकिड़ी सुञाणप हूंदी आहे, इहे इन जे हिसाब सां मूंखे बेहदि ख़ुशी थींदी आहे। कमेंट्स ज़रूरु कंदा।